सो खुश नसीब आजै। रमज़ान में कमायो अरमान जैन पंहिंजो आपण बख्शरायो। सो खुश नसीब आजै। रमज़ान में कमायो अरमान जैन पंहिंजो आपण बख्शरायो। सो खुश नसीब आजै। रब मेहरबान पंहिंजी फरमाई मेहरबानी। मेहमान मोकिलियाई रहमत जी आनिशानी। दरियाह रहमतुन जो वाहिद खुदा वहायो। सो खुश नसीब आजै। रमज़ान में कमायो अरमान जैन पंहिंजो आपण बख्शरायो। सो खुश नसीब आजै। रोज़ा रखे न जेको हैवान जे मिसल अल्लाह जे इदर तां गोया के हू तड़ियल रोज़ा रखे न जेको हैवान जे मिसल अल्लाह जे इदर तां गोया के हू तड़ियल नादान अहिड़ो जग में जायो अन जायो अजण अजायो। सो खुश नसीब आहे। रमज़ान जंहिं कमायो अरमान जैन पंहिंजो आपण बख्शरायो। नादान अहिड़ो जग में जायो अजण अजायो। सो खुश नसीब आहे। सो खुश नसीब आजै। रमज़ान में कमायो सो खुश नसीब आजै। बख्शिश ऐं मग़फ़िरत जो रमज़ान माह आहे। हिन जो क़दुरु करे जो हिन सां जो नींहुं लाए। बख्शिश ऐं मग़फ़िरत जो रमज़ान माह आहे। हिन जो क़दुरु करे जो हिन सां जो नींहुं लाए। उनखे मुबारकूं लख जंहिं मां सां निभायो सो खुश नसीब आहे। जंहिं रमज़ान में कमायो सो खुश नसीब आहे। जंहिं रमज़ान में कमायो अरमान जंहिं न पंहिंजो आपण बख्शरायो सो खुश नसीब आहे। रैयान बाब खाई रोज़ायतन खे सॾिबो जन्नत अंदर उन्हनि खे एज़ाज़ सां ई रखिबो। रैयान बाब खाई रोज़ायतन खे सॾिबो जन्नत अंदर उन्हनि खे एज़ाज़ सां ई रखिबो। मक़बूल रब जा बाना
तिन पाण आ बनायो सो खुश नसीब आ जंहिं रमज़ान में कमायो अरमान जंहिं न पंहिंजो आ पाण बख़्शरायो सो खुश नसीब आ जंहिं अल्लाह जी इबादत में वक्त जंहिं गुज़ारियो उलरा ग़ुलाम क़ादिर जंहिं पंहिंजो नफ़्स मारियो अल्लाह जे इबादत में वक्त जंहिं गुज़ारियो उलरा ग़ुलाम क़ादिर जंहिं पंहिंजो नफ़्स मारियो रोज़ा रखिया त जंहिं भी तंहिं पाण आ बचायो सो खुश नसीब आ जंहिं रमज़ान में कमायो अरमान जंहिं न पंहिंजो आ पाण बख़्शरायो सो खुश नसीब आ जंहिं